टंडबागो वासी नौजवान अरशाद मेमण के कत्ल जो मामलो हल न थी सघियो। वारसन समाजी हलकन पारां आला अख्तियारन खां इंसाफ़ की अपील। बदीन ज़िले के शहर टंडबागो से ताल्लुक़ रखंदड़ पढ़ियल लिखियल नौजवान अरशाद मेमण के कत्ल के काफ़ी वक्त गुज़री चुको है, पर अफ़सोस जो अञा ताईं संदसि कातिल कानून की गिरफ़्त में न अची सघिया आहिनि। वक्त गुज़रण से गॾोगॾु कत्ल एक गुजारत बणजंदो पियो वञे, जे सबब वारसन समेत समाजी और इंसानी हकन के हलकन में सख्त बेचैनी पकड़ियल है। समाजी हलकन जो चवण है जेकॾहिं कैलाश कोहलीअ के कत्ल केस में मुलविस जवाबदार गिरफ्तार थी सघन था त पोइ इरशाद मेमण जा कातिल आखिर छो अञा ताईं आज़ाद घुमी रहिया आहिनि। SSP बदीन SSP थरपारकर जे मुसलसल खामोशी केतरनि ई सवालन के जन्म ॾेई रही है, जेका इंसाफ़ की राह में एक वडी रुकावट तो ॾिठी पई वञे। छा हाणे हर कत्ल के लाए रोड बंद कजन, धरणा हणजन? मक़तूल इरशाद मेमण की वालदा काफ़ी अरसे खां अदालतुन, पुलिस ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि जा दर खुड़काए 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 थकी पई है, पर हर हंध खां खेसि मायूसी नसीब थी है। एक अमर जी दां जेका पंहिंजे नौजवान पुट के कातिलन लाए इंसाफ़ घुरे थी, अञा ताईं अणॿुधी रही है। समाजी अगवाननि जो चवण है त रुगो इरशाद मेमण जो केस न आहे, पर हर उन अमर जो दर्द है जिन जे अखियुनि मां इंसाफ़ की उम्मीद आहिस्ता आहिस्ता विसामी रही है। इंसानी हकन की तंजीमुन सिविल सोसाइटी पारां खबरदार किया वियो है, जेकॾहिं अॼु इंसाफ़ न मिलियो तो सुभाणे सवाल सिर्फ कातिलन जो न, पर असां सभिनी जी इज्तमाही ज़मीर जो हूंदो। ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध और समाजी हलकन पारा SSP बदीन, SP थरपारकर, DIG हैदराबाद, IG सिंध के अपील की वही है तो इरशाद मेमण के कत्ल केस जो फौरी नोटिस वठन, कातिलन के जल्द गिरफ्तार करे, उन्हनि के सख्त खां सख्त सज़ा ॾियारे, मक़दूल ऐं संदसि वारसन सां इंसाफ़ कयो वञे। आख़िर में अवाम साफ़िन समाजी तंजीमुन के अपील थी कजे तो इन वक्त कत्ल थियल नौजवान के कातिलन की गिरफ्तारी लाए भरपूर ऐं गडियल आवाज़ उथारीन। रिपोर्ट कर रहा है फैसल मुश्ताक लिगारी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, टंडबागो। ये थाना छाजा छाला पढ़ी है, डिग्री हासिल करे बैठा है। असांजो बेगुनाह बच्चे जो ही खून ज़ाया करे वञे पियो, उन जो मन को कातिल न मिले पियो, छाजे करे छो न। बस मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे तो मुझे बच्चे जा कातिल जल्द का जल्द आऊं मां चीचल उनके अखियुनि ॾिसां, उन खां पुछां त छो मुंहिंजे बच्चे खे ईअं मारूं दर बदर करे, छो जंग में उछलो मुंहिंजे बच्चे खे। ऐं अॼु बि अल्लाह तड़पां पई मुंहिंजे नौजवान बच्चे लाइ मारूं आहे पई। असीं ग़रीब मिसकिन आहियूं, असांजो को धणी सां ई कोन्हे, असीं ग़रीब आहियूं मिसकिन आहियूं, असीं अर्ज़ु था करियूं कि मुंहिंजे रब साईं तुंहिंजे दर ते तो मुझे यार जो अल्लाह साईं तो हाज़िर नाज़िर तहकीकात के सामने सुना बेनज़ीर फजल ये असां से अञा वधी हूंदी असां के सामने वज़ीर आसिम मुरादनी शागिर्द तहकीकात